महबूब जे हुकाम सां, महबूब जे हुकाम सां वणसण हली विया, समझी सचो रसूल उठड़न ते सिर झुकाया, उठड़न ते सिर झुकाया। हिकु ॾींहुं आज़मी खे अबू जहल हलाए, मुठ में छाए मोहम्मद इहो रूबरू ॻाल्हाए। हिकदम हज़ार कलमा, हिकदम हज़ार कलमा पत्थरनि पढ़ी ॿुधाया, समझी सचो रसूल उठड़न ते सिर झुकाया, उठड़न ते सिर झुकाया। महबूब जे हुकाम सां, महबूब जे हुकाम सां वणसण हली ते आया, समझी सचो रसूल उठड़न ते सिर झुकाया, उठड़न ते सिर झुकाया। ॾिस कीअं थुड़ खजी जो महबूब लाइ रुनो ते, ॾिस कीअं थुड़ खजी जो महबूब लाइ रुनो ते, कुर्बन भरियो मोहम्मद जॾां यार तां छिनो ते। माण्हू मिसल वीचारे, माण्हू मिसल वीचारे घोड़ा गलन बिलाया, समझी सचो रसूल उठड़न ते सिर झुकाया, उठड़न ते सिर झुकाया। महबूब जे हुकाम सां, महबूब जे हुकाम सां वणसण हली ते आया, समझी सचो रसूल उठड़न ते सिर झुकाया, उठड़न ते सिर झुकाया। मुर्दा हयात ते कया अहिड़ो हुजूर आए, मंझिया अंधा तुना मंझ मिठड़ो ई नूर आए। पाहण सफ़ेद मां अची, पाहण सफ़ेद मां अची पैदा पखी कराया, समझी सचो रसूल उठड़न ते सिर झुकाया, उठड़न ते सिर झुकाया। महबूब जे हुकाम सां, महबूब जे हुकाम सां वणसण हली ते आया, समझी सचो रसूल उठड़न ते सिर झुकाया, उठड़न ते सिर झुकाया। सूरज गुरूप थियल बि मोटी मथे चढ़े पियो, जो वक्त वियो कजा थी सो मौला अली पढ़े थियो। सदके वञा मोहम्मद जे, सदके वञा मोहम्मद जे अहिड़ा हुकम हलाया, समझी सचो रसूल उठड़न ते सिर झुकाया, उठड़न ते सिर झुकाया। महबूब जे हुकाम सां, महबूब जे हुकाम सां वणसण हली ते आया, समझी सचो रसूल उठड़न ते सिर झुकाया, उठड़न ते सिर झुकाया। रहबर सदियूं रजाऊं
अल्लाह बि मञे थो जो सुवाल कयोसि माशर मक़बूल थी वञे थो शुकरान करियो हाजी शुकरान करियो हाजी मौला प्रिय मिलाया समझी सचो रसूल उठड़न ते सिर झुकाया उठड़न ते सिर झुकाया महबूब जे हुकाम सां महबूब जे हुकाम सां वण सिण अली ते आया समझी सचो रसूल उठड़न ते सिर झुकाया उठड़न ते सिर झुकाया है खुदा जे नूर मां निकरी वो नबियन रवार थी आयो है इन्हीअ कुरवान मंझ कायम इन्हीअ कुरवान मंझ कायम वो सचो लेखो लिखियल आहे चयो जिब्रील खे मौला ओ मोहम्मद बेमिसल आहे फ़क़त इन शान जो उन ते फ़क़त इन शान जो उन ते वो रुगो परदो पयल आहे चयो जिब्रील खे मौला वो मोहम्मद बेमिसल आहे ओ कंदे सारा पैगंबर जी वो बंखिया बढ़दे न ताड़ा बन जिसम जानब वसंदो जितक जिसम जानब असंदो जितक ओ नमूने में नसल आहे चयो जिब्रील खे मौला ओ मोहम्मद बेमिसल आहे